खिप्रो मां ख़बर ईंदा हलो त खिप्रो वेझो महक वाटर जे ॻोठ उस्ताद सिद्दीक मरी समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में ॿोॾि मुतासिरनि जी सहायता न थियण खिलाफ़ पीर बख्श मरी हीरजी कोली ऐं ॿियनि खिप्रो उमरकोट रोड बंदि करे टायरनि खे बाहियूं ॾेई एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिं सबबि खिप्रो वाया उमरकोट रोड ते हलंदड़ गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। ट्रैफ़िक जाम सबबि रहवासी परेशान थी विया। उन मौक़े ते रहवासियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मास्टर सदीक जे ॻोठ में 200 घर रहिया वेठा आहिनि। अञा ताणी जी बरसात ॿोॾि पई आहे, उन खां पोइ का शइ असांखे न मिली आहे। आस पासा सभु को हिकिड़े खां 2-3 चकर वठी विया आहिनि। असीं अञा ताणी वेठा आहियूं। असीं रड़ियूं करे उते ऑफिसरनि वटि वञूं, ऑफिसर अॼु न सुबुह जो इहे ॾटा ॾेई हलिया वञनि था। असीं उतां पंधु भॼी अचूं वरी वञूं। असांजो अॼु ताईं तक असांजी अञा ताणी कंहिं बि अची हिते लिखी असांजी न आहे। अॼु असां मजबूरी सां हिते रोड ते बीठा आहियूं ऐं मजबूरी सां इन खां पोइ असीं नेठि बि असीं वञी खिपरे रोड ते उते वञी खिपरे वटि असीं हिते हड़ताल कंदासीं, उते बि दाहूं कंदासीं। त मास्टर सिद्दीक जे ॻोठ में असीं वेठा आहियूं। 200 घर तक़रीबन अञा अहिड़े ॿोॾि में का अटो न मिलियो आहे, का राशन पाणी कोन मिलियो आहे। केरु न की एनजीओ वारा हिते आया आहिनि, न की को अहिड़ो को ऑफिसर अची हिते असांजो को लिखा पढ़ी कई आहे जो अञा को असांजा बच्चा नंढा नंढा आहिनि, उहे तमामु करे माना परेशान थी रहिया आहिनि। ऐं काठियुनि जी का भरी वठी किलो अटो वठी असांजो बच्चनि खे खाराइनि था ग़रीब माण्हू। ऐं उन्हनि लाइ करे महिरबानी करे असांजो अपील आहे एनजीओ खे, साजिया मरी खे ऐं आस पास में साईं आहिनि जा वॾो खान साहब जा छोकिरा तारक खान आहिनि, इनखे असांजो अपील आहे त महिरबानी करे हिन ॻोठ में अची पंहिंजो नाला असांखे लिखी को अटे जो भला ग़रीबनि खे मिले। मजबूर थी खिपरे रोड अमरकोट रोड ते हड़ताल कई आहे। असांजी वार कई वञे 150 खां 200 घर असांजा आहिनि मास्टर सिद्दीक मरी में। असां वटि का अहिड़ी एनजीओ मोकिली वञे जो असांजो हिते कार्ड या लिखिया वञनि। असांखे का शइ कोन मिली। ॿोॾि 200 घर असांजा आहिनि सिद्दीक जे ॻोठ में। असांखे का शइ कोन थी। असांजा नंढड़ा नंढड़ा बच्चा बुख था मरनि, असीं ग़रीब आहियूं। सोमरो 3D वॉलपेपर एंड पीवीसी पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के पीवीसी वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड पीवीसी पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516। व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।